तलार टाउन कमेटी ऐं तलार जे चेयरमैन सरदार मीर अब्दुल अज़ीज़ जमाली जी रिहाइशगाह ते पीपी ज़िले जनरल सेक्रेटरी डॉक्टर सजाद चांडियो, ज़िला इंफॉर्मेशन सेक्रेटरी फिदा हुसैन मंदरो जी आमद 18 अक्टूबर जे कारसाज़ जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ हैदराबाद में जलसे जी तयारियुनि बाबति अहम गॾिजाणी थी। गॾिजाणी में पीपी तहलका सदर नियाज़ मोहम्मद लाशारी, पीपी अॻवान ख़ान मोहम्मद चांडियो, टाउन कमेटी तलार जे चूंडियल काउंसलरनि जी पिणु शिरकत थी। टाउन कमेटी तलार जे चेयरमैन सरदार मीर अब्दुल अज़ीज़ जमाली चयो त तलार मां हैदराबाद जलसे में भरपूर शिरकत कंदासीं। कारसाज़ जो जलसो तारीख़ी जलसो हूंदो। गॾिजाणी में आयल महिमाननि खे सिंध जी भलोड़ सुखड़ी, लुंगिन ऐं अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया। तलार टाउन कमेटी तलार जे चेयरमैन सरदार मीर अब्दुल अज़ीज़ जमाली जी रिहाइशगाह ते पीपी ज़िला जनरल सेक्रेटरी डॉक्टर सजाद चांडियो, ज़िला इंफॉर्मेशन सेक्रेटरी फिदा हुसैन मंदरो जी आमद 18 अक्टूबर जे कारसाज़ जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ हैदराबाद में जलसे जी तयारियुनि बाबति अहम गॾिजाणी थी। गॾिजाणी में पीपी तहलका सदर नियाज़ मोहम्मद लाशारी, पीपी अॻवान ख़ान मोहम्मद चांडियो, टाउन कमेटी तलार जे चूंडियल काउंसलरनि जी पिणु शिरकत थी। टाउन कमेटी तलार जे चेयरमैन सरदार मीर अब्दुल अज़ीज़ जमाली चयो त तलार मां हैदराबाद जलसे में भरपूर शिरकत कंदासीं। कारसाज़ जो जलसो तारीख़ी जलसो हूंदो। गॾिजाणी में आयल महिमाननि खे सिंध जी भलोड़ सुखड़ी, लुंगिन ऐं अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया। रिपोर्ट अब्दुर्रहमान समूह, लाड़वाइस न्यूज़, तलार। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ फॉलो करियो लाड़वाइस न्यूज़।